छोकरी गीते कारे थी अंदर वने बंगलो किनो कंदा हो छा ये किन्ना पे रखणी अंदर भगी बिछिया हो साइण मां बुधो आ त हाँ सही बुधो थी तुझी भेण सदोरीअ महरुअ के ज़हर दिनो आ मोरण जी कोशिश कई थईस न यो सरासर कूड़ा अदी सदोरी ते नी करे ही नथी सके यो त इल्जाम नाणो मुजी भेण ते हाँ यो कूड़ा महरू जो अस्पताल में सुती पई आ बिस्तरे ते ज़हर दिनो वयो आ उनके ऐं तुझी ने बेनिकाही भेण दिनो आ सदोरड़ीअ बानो ये कम न असा गरीबन जा न हुंदा आहिन छो जो असा गरीब न दिल जा अमीर हुंदा आहियूं ऐं तहां अमीर दिल जा सफ़ा गरीब हुंदा आहियो ऐं मूंखे पक आ त साइण महरुअ खे न तो ज़हर ॾिनो हूंदो मिल्कियत ई लालच में तू कातिल आ कातिल तू पाण खे एॾो साफ़ नथी करे सघे ऐं तो ई साइण महरुअ खे मारियो आ मांखे सभु ख़बर आ बकवास करे तू नथी कौन सामने में जो तोखे तहां गरीबन के थोड़ी इज्जत छाती मिले मालिक थियण जी कोशिश ता कयो तुझी भेण साइण महरुअ के मारे हिन गोठ जी साइण थियण जा थी ख्वाब ॾिसे अल्लाह तॾहिं त सदोरीअ महरुअ के मारण जी कोशिश कई आ ऐं महरू अस्पताल में पई आ खुदा जी लट बे आवाज तई वडेरी खुदा जी लट बे आवाज तई तू ड्रिजो नजात खां जे फिरौन ऐं यजीद जूं भी पाड़ू पटे छडियूं ऐं तुंहिंजूं भी पाड़ू पटींदो मां चवां थी निकरी वने ता हींअर हेॾा पेर भी रखियई न घर में त टंगू बाहूं भनी छॾींदी मां हे घर तुंहिंजो नाहे हे घर मुंहिंजी भी भेण जो आ ॾिसां थी त केर तो रोके मूंखे लगे तो तोखे समझ में नथो अचे मां चवां थी निकुर हितां टर धिक्को ॾेई न घर मां कढंदी मां हल घणा धिका न ॾे मूंखे वॾेरी जे न मां आयम सदोरी ऐं नादर सां पोइ ॾिसां थी कीअं थी धिका ॾे ॾिसंदमि त कहिड़े पीउ जी धीउ आ डर पातर न ठोकिया जेके ते के जे मथे ते चढ़ी वेही रहिया आहिनि कीड़ा मकोड़ा बाबा दुश्मन केतिरा भी हर बहाल आहे हू कुझु भी नथो करे सघे छो त हुन जे साम्हूं शेर वेठो आहे शेर ऐं हा बाबा तू सदोरी भेण खे रिढ बकरी न समझ हू शेरनी अथई शेरनी सच तो चयूं पुट सदोरी हिकु वॾी दिलेर औरत आहे सदोरी जी जाइ ते जेकर ॿी का माई हुजे न त कॾो हिकु ख़ुदकुशी करे छॾिया हा बाबा हू भी सच्चाई दिलेरी असांजे रत में शामिल आहे हू भी आहे बानो सदोरी जो कुझु भी कोन थी बिगाड़े सघे हू भी सिंध जा ॾाहा चई विया आहिनि त मुड़ुस पाए त जग पाए सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।